जी सामिन घोट की 91 रेडियो FM जे स्टूडियोस मां साल 2019 जो जाइज़ो तैयार कयो आहे जेको अव्हां ताईं पहुचाइजे थो। उन लाइ तहरीर ऐं आवाज़ आहे रशीद कलेरी जी। समीने जुगन खां वठी वक़्तु पंहिंजे मुक़ररु रफ़्तार सां गुज़रियो आहे, गुज़रंदो रहे थो ऐं गुज़रंदो रहंदो। ॾींहं महीननि में, महीना सालनि में ऐं साल सदियुनि में तब्दील थींदा रहनि था। साल 2019 ईस्वी बि पंहिंजो वारो वॼाए ज़मीन जे ॻोल्हे तां पंहिंजा नक्श निशान ऐं यादूं छॾे ॿीहर कॾहिं बि न अचण लाइ वियो हलियो। साल 2019 ईस्वी बि ख़ैर जो गुज़री वियो। अॼु हर को ईअं चई वरी पंहिंजी किरत खे जुंबी वेंदो। किन माण्हुनि लाइ त एतिरो बि शायदि हीअ लम्हो अहम न हुजे। वक़्तु गुज़रे थो, अॻे बि गुज़रियो आहे, हाणे बि गुज़री वियो ऐं अञा बि पियो गुज़रंदो। नई सदी आई त छा, साल गुज़री वियो त छा, इहो सोचण ऐं इन लाइ ज़हमत वठण बि हाणे ॼण को अजायो कमु थी पियो आहे। हर तरफ़ बेहसी आहे, जज़्बा ॼण त विल्ह में उछलाया विया आहिनि। साल जो आख़िरी ऐं सर्द हीअ महीनो जॾहिं ॿिए साल खे पंहिंजे कुल्हनि ते खणी असांजे अॻियां आणे बीहारे थो त अखियुनि में केतिरा ई सवाल खणी अचे थो ऐं वरी उहे सवाल पूरा 12 महीना बेजवाबिया ऐं बेदरियाफ़्ता ई रहनि था। हीअ साल बि लम्हो लम्हो, फुड़ो फुड़ो, ज़रो ज़रो बणिजी असां खां मोकिलाए वियो। पंहिंजे हर वींदड़ नक्श खे हिकु ज़बान ॾेई चवंदो रहियो त मूं ते हिकु नज़र विझो, मूं ते सोचो, मूं तव्हांखे छा ॾिनो ऐं तव्हां मूंखे छा ॾिनो। साल 2019 ईस्वी पाकिस्तान लाइ सियासी छिकताण, एहतजाजनि, गिरफ़्तारियुनि ऐं केतिरनि ई अहम वाक़िअनि जो साल रहियो। आवाम लाइ का बि अहम तब्दीली न आई। महांगाई वधी वई। इदारनि में तकरार वारो सवाल हिन साल बि मौजूदु रहियो, जॾहिं त अदलिया कुझु अहिड़ा फ़ैसिला ॾिना जन मुल्की सियासत में नए बहस खे छेड़े छॾियो। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो अॻूणे आर्मी चीफ परवेज़ मुशर्रफ खे आइन टोड़ण ते मौत जी सज़ा ॿुधाई वई। अहम अपोज़िशन अॻुवाणनि जे गिरफ़्तारनि ते हुकूमत सां सॼो साल छिकताण हलंदी रही। PP चेयरपर्सन आसिफ ज़रदारी ऐं MPA फरियाल टालपुर खे जाली अकाउंट्स केस में 2019 ईस्वी जे जून महीने में गिरफ़्तार कयो वियो, जिन खे डिसंबर में ज़मानत ॾिनी वई। राणा सनाउल्ला खे मनशियात केस में जुलाई में गिरफ़्तार कयो वियो। अहिड़ी तरह ख़ुर्शीद शाह खे सेप्टेम्बर में नाजाइज़ असासन अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी खे बि हिरासत में वरितो वियो। हमदा शरीफ़, सिराज दुरानी ऐं ॿिनि सियासी अॻुवाणनि जूं गिरफ़्तारियूं बि थियूं। साल 2019 ईस्वी में थियल आज़ादी मार्च बि सियासी माहौल में वधीक गर्मी आणे छॾी। नवाज़ शरीफ़ नवंबर में बीमारीअ जे बुनियाद ते ज़मानत वठी लंडन हलियो वियो। संदसि धीउ मरियम नवाज़ खे ॿाहिरि वञण जी इजाज़त न मिली। राणा सनाउल्ला जी बि हलंदड़ महीने जी ज़मानत मंज़ूर कई वई। जॾहिं त JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान मुख़ालिफ़ धुर सां गॾिजी कराची खां इस्लामाबाद ताईं आज़ादी मार्च कयो। इस्लामाबाद में केतिरनि ई ॾींहंनि ताईं धरणो हंयो वियो, जंहिं में सभिनी सियासी जमायतुनि जे अॻुवाणनि शिरकत कई। आज़ादी मार्च दौरान इमरान ख़ान जी इस्तीफ़ा ऐं नयनि चूंडनि जो मुतालबो कयो वियो। मौलाना जे मार्च में शाहबाद, बिलावल भुट्टो, असफंद यार ऐं ॿियनि शिरकत कई। साल 2019 ईस्वी सियासी छिकताण जे साल सां गॾु महांगाई जो साल बि रहियो। हिकु साल अंदरि आम क़रीब सुप्रीम कोर्ट जो नओं चीफ जस्टिस थी वियो, जॾहिं त चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी ते हुकूमत ऐं अपोज़िशन में साल जे आख़िर ताईं को बि इतफ़ाक़ न थी सघियो। साल 2019 ईस्वी जे नवंबर महीने में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो मुदो पूरो थियो, जंहिं बाद हुकूमत खेसि मुदे में वधीक 3 सालनि जी वाद ॾेई छॾी, जंहिं ते मामिलो सुप्रीम कोर्ट में पहुची वियो ऐं आला अदालत संदसि मुदे में वाद जो नोटिफिकेशन मुअतल करे छॾियो। लाहौर में वकील गर्दी मरीज़नि खे बि न बख़्शियो वियो। लाहौर में वकीलनि दिलि जे बीमारी जे इलाज वारी इस्पताल ते हमिलो कयो। वकीलनि जी अहिड़ी दहशतगर्दी ते ख़ुदि अदलिया बि अफ़सोस जो इज़हार कयो।
पाकिस्तान में दहशतगर्दी हिन साल बि मुकमिल तौर ख़त्म न थी। साल 2019 ईस्वी में जेतोणीकि दहशतगर्दी जे वाक़िअनि में घटिताई रही, पर पोइ बि केतिरा वाक़िआ पेश आया। जनवरी में पेशावर जे कैंटोनमेंट वारे इलाइक़े में मस्जिद भरिसां थियल धमाके में 2 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इन वाक़े में को जानी नुक़सान न थियो। महीने में पशीन में बि हिकु धमाको थियो, जंहिं में 9 ॼणा ज़ख़्मी थिया। साल 2019 ईस्वी में केतिरा ई मुल्की ऐं इलाइक़ाई लेवल ते वाक़िआ पेश आया। उन्हनि जो पस मंज़र अव्हां खे ॿुधाईंदो हलां। 29 जनवरी ते लोरालाई बलोचिस्तान में दहशतगर्दी जो वॾो वाक़िओ पेश आयो। DIG ऑफिस ते दहशतगर्दनि जे हमले में 8 पुलिस एहलकारनि समेत 22 ॼणा मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। 8 मई ते लाहौर में दाता दरबार ॿाहिरां आपघाती हमिलो थियण जे नतीजे में 4 एहलकारनि समेत 10 ॼणा शहीद थी विया ऐं 30 खां वधीक अक़ीदतमंद ज़ख़्मी थिया। साहिवाल जे दर्दनाक साने सॼे मुल्क खे लोॾे छॾियो, जंहिंमें पुलिस एहलकारनि गाॾी ते फायरिंग करे बेगुनाह माण्हुनि खे मारे छॾियो। पंजाब जे एहलकारनि हिकु गाॾीअ खे बीहारे गोलियुनि जी बोछाड़ करे छॾी। वालदेन खे हिकु धीउ ऐं पाड़ेसरी समेत शहीद कयो वियो। मोहम्मद ख़लील ऐं संदसि ज़ाल नबीला तोड़े संदन धीअ खे गोलियूं लॻियूं, जंहिं में इहे शहीद थी विया। साल 2019 ईस्वी में पाकिस्तान में केतिरा ई रेल हादसा पेश आया, जिन में 100 इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं। उन्हनि रेल हादसनि में तेज़गाम सानियो तमामु वॾो हो, जंहिं में मीरपुर ख़ास जे 20 ॼणनि समेत 100 जे लॻभॻि माण्हुनि सड़ी फौत ऐं 100 ज़ख़्मी थिया। जॾहिं त ॿियो वॾो रेल हादसो डेरा मुराद जमाली लॻ पेश आयो, जिते रेलवे जी पटड़ी ते धमाको थियण जे नतीजे में 4 मुसाफ़िर मारिजी विया ऐं 11 खां वधीक ज़ख़्मी थिया। अहिड़ी तरह हैदराबाद में बि ट्रेन पटड़ी तां लही वई, जंहिं में ड्राइवर समेत अमले जा 3 माण्हू फौत थिया। लियाकतपुर जे वेझो हलंदड़ ट्रेन में बाहि लॻी वई, 47 मुसाफ़िर ज़िंदा सड़ी विया। साल 2019 ईस्वी सिंध खे केतिरा ई घाव ॾेई वियो। इंसानी हक़नि जी भञकड़ी समेत केतिरा ई अहिड़ा वाक़िआ पेश आया, जन सभिनी खे ॾुखारो करे छॾियो। इस्पतालनि में फौत थींदड़ माण्हुनि जा लाश खणण लाइ एम्बुलेंस बि न ॾिनियूं वयूं, जंहिं करे ग़रीब माण्हुनि खे पंहिंजनि प्यारनि जा लाश रक्षाउनि ऐं गाॾियुनि में खणणा पिया। सिंध समेत पूरे मुल्क में तेज़ बरसातूं थियूं। कराची में फौतियुनि जो अंग 23 थी वियो। थर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में खिवण किरण सबबि 23 माण्हू फौत थी विया। साल 2019 ईस्वी में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते सिंध जे केतिरनि ई वाहन ऐं कपरनि ते सदियुनि खां वेठल माण्हुनि खे हिन शदीद सर्दी में घर ड्राहे पट कया विया, बेघर कयो वियो। मासूम बारड़ा शदीद सर्दीअ जे करे बीमार थिया ऐं 3 ॼणा फौत थिया। हुकूमत खे झोलीअ खणी पिटूं ऐं पाराता ॾींदा रहिया। 10 नवंबर ते करतारपुर राहदारी जो बाज़ाब्ता इफ़्तिताह कयो वियो। अप्रैल 2019 ईस्वी में मोबाइल फोन ते टैक्स ख़त्म करे 100 रुपयनि जे कार्ड ते 75 रुपया ॾिना विया। सेप्टेंबर में आज़ाद कश्मीर में दलदले तबाही कई, जंहिं सबबि मीरपुर में 26 ॼणा फौत थिया। साल 2019 ईस्वी जे नवंबर महीने में मुल्क भर में महांगाई जो तूफ़ान उथियो। सब्जियूं बि अवाम जे पहुच खां परे थी वियूं। 43 बुनियादी शयुनि जे अघनि में 299% इज़ाफ़ो थियो। 17 नवंबर ते लाहौर हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ खे परॾेही मुल्क वञण जी इजाज़त ॾिनी। टमाटर जी क़ीमत हिन साल 2019 ईस्वी में 300 रुपया फ़ी किलो विकामजण लॻा। 18 डिसंबर ते ख़ुसूसी अदालत साबिक़ सदर जनरल परवेज़ मुशर्रफ गद्दार करार ॾेई फांसीअ जो हुकुम वधायो। 40 साल फ़ौज जी ख़िदमत कई गद्दार नथो चई सघिजे, मेजर जनरल आसिफ गफ़ूर। 21 डिसंबर ते सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस आसिफ सईद खोसो पंहिंजे उहिदे तां रिटायर्ड थियो ऐं उन खां पोइ नओं चीफ जस्टिस गुलज़ार अहमद खे मुक़ररु कयो वियो।
अगरि साल 2019 ईस्वी जे बैन अल-अक़वामी मंज़रनामे मथां नज़र फेरायूं त साल 2019 ईस्वी वॾियूं तब्दीलियूं आंदियूं। बंग्लादेश पंहिंजे हिसे जो पाणी भारत खां वठण जी घुर कई। सऊदी अरब जी तारीख़ में पहिरियों दफ़ो औरत सफ़ीर अमेरिका में मुक़ररु कई। न्यूज़ीलैंड जी मस्जिद में नमाज़िन मथां फायरिंग, 49 शहीद थिया। 20 मार्च ते न्यूज़ीलैंड जे पार्लियामेंट में क़ुरान शरीफ़ जी तिलावत कई वई। सऊदी अरब में साल 2019 ईस्वी में मुख़्तलिफ़ ॾोहनि में घुर्बल जवाबदारनि खे सरक़लम करे छॾियो। सऊदी अरब में उम्रे ते वेंदड़ बस खे मदीने शरीफ़ जे वेझो हादिसो पेश आयो, जंहिं दौरान 35 ॼणा फ़ौत थी विया। दुनिया जी महांगी तरीन घड़ी 5.25 अरब में विकिरो थी। मग़रबी उर्दन में हिकु घर में बाहि लॻण सबबि 8 ॿारनि समेत 13 पाकिस्तानी ज़िंदा सड़ी विया। 8 नवंबर ते करतारपुर राहदारी जी ख़ुशीअ में भारतीय पंजाब में घरनि ते पाकिस्तानी झंडो हंयो वियो। भारतीय सुप्रीम कोर्ट जो बाबरी मस्जिद वारी जॻह ते मंदर जी तामीर करण जो हुकुम, मस्जिद लाइ 15 एकड़ एराज़ी ॾियण जो हुकुम कयो वियो। दिसंबर 2019 ईस्वी में भारत जो वज़ीर आज़म ॾाकिण चढ़ंदे किरी पियो। समीन साल 2019 ईस्वी में केतिरनि ई आलमी, क़ौमी, इलाइक़ाई ऐं मक़ामी शख़्सियतुनि जी वफ़ात थी ऐं केतिरनि खे ई क़त्ल कयो वियो। गुज़िरियल साल में असां खां सदाईं लाइ जुदा थींदड़ शख़्सियतुनि में सियासतदान, उलमाए दीन, शाइर, अदीब, सहाफ़ी, तालीमदान ऐं फ़नून लतीफ़ा सां तालुक़ रखंदड़ शामिल आहिनि। जन जा तफ़सील कुझु हिन रीत आहिनि। 12 जनवरी ते ममताज़ अफ़साना निगार ख़ालिदा हुसैन 81 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वई। 13 जनवरी ते ममताज़ आलिम दीन ऐं JUI फे जे सरपरस्त आला मौलाना अहमदुल्लाह जान 105 सालनि जी ॼमार में इंतकाल करे वियो। 19 जनवरी ते सदारती एवार्ड याफ़्ता अदाकार गुलाब चांडियो डिघे अरसे खां बीमार रहण खां पोइ 61 सालनि जी बेगम असां खां 25 मार्च में जुदा थी वई। ममताज़ अदीब, दानिश्वर ऐं मुहक़िक़ डॉक्टर जमील जालबी 120 किताबनि जो मुसनिफ़ 91 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वियो। जामिया कराची जो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अजमल ख़ान असां खां जुदा थियो। कमर ज़मान कायरा जो नौजवान पुटु उसामा कमर ताहिर ट्रैफ़िक हादसे में फ़ौत थियो। अठावीह मई ते दिल्लीन ते राज कंदड़ वफ़ाक़ी वज़ीर एंटी नारकोटिक्स सरदार अली मोहम्मद ख़ान महर हमेशह लाइ असां खां जुदा थी वियो। घोटकी जी अवाम खे छोरो छिनो करे वियो। नाले वारो मौसीकार नियाज़ अहमद डिघो अरसो बीमार रहण खां पोइ लाहौर में वफ़ात करे वियो। मारूफ़ सीनियर सहाफ़ी इदरीस बख्तियार असां खां 3 मई ते जुदा थियो। सदारती एवार्ड याफ़्ता अदाकार सदाकार दानिश्वर ऐं मारूफ़ अदीब डॉक्टर अनवर सजाद बि वफ़ात करे वियो। केतिराई कलम धणी सरकार जी बेध्यानी जो शिकार रहंदे लाॾाणो करे विया। शाइरा फ़हमीदा रियाज़ जो वर लेखक ज़फ़र हुजण ऐं शाइर मीर मोहम्मद पीरज़ादो कराची में वफ़ात करे विया। शाइर ऐं लेखक कुतुबुद्दीन, शाइर ऐं कहाणीकार सिकंदर अली शेख, शाइरा नाइला सपना गुल साह जी तकलीफ़ सबबि कराची में वफ़ात करे वई। अंग्रेज़ी ॿोली जो शाइर रसूल बख्श चाकराणी, ड्रामा लेखक अयूब उमराणी, दानिश्वर ऐं फ़िलासफ़र जावेद भुट्टो, लेखका ऐं तालीमदान नजमा शेख, उर्दू ऐं पंजाबी ॿोलीअ जो शाइर अकबर मासूम कराची में लाॾाणो करे वियो। लेखक मोहम्मद अली डीपलाई, लेखक ऐं शाइर शहज़ादा गुलफ़ाम, शाइरा अफ़साना भुरगड़ी लंडन में वफ़ात करे वई। शाइर ज़हीर ज़रदारी, ड्रामा लेखक अनवर सजाद लाहौर में वफ़ात करे वियो। लेखक कुर्बान संदीलो, लेखक नूर घेलो, सीनियर शाइर हिमायत अली शाइर, शाइर कमर खोसो, ख़तात शाइर कहाणीकार राद नाथन शाही, मशहूर शाइर मीर अब्दुल रसूल मीर, उर्दू शाइर आरिफ शफ़ीक, गुलूकारा ज़ेबुलनिसा नवाब शाह में गुज़ारे वई। अदब शनास औरत सिद्दीक़ा बेगम लाहौर में लाॾाणो करे वई। हिंद ऐं सिंध जो शाइर अर्जन हासिद भारत में देहानत करे वियो।
टेस्ट एम्पायर रियाज़ुद्दीन, साबिक़ वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मासूम अली तरमज़ी 96 सालनि जी उमिरि में असां खां विछड़ी वियो। मारूफ़ अदाकारा ज़हीन ताहिरा 70 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वई। सदारती एवॉर्ड याफ़्ता मारूफ़ शाइर, अदीब ऐं ड्रामा निगार हिमायत अली शाइर 93 सालनि में कैनेडा में इंतकाल करे वियो। लीजेंड अदाकारा आबिद अली, स्पेन बॉलिंग जे जादूगर टेस्ट क्रिकेटर अब्दुल कादिर 63 साल में असां खां जुदा थी वियो। ज़म जे नाले सां मशहूर ऐं मारूफ़ सहाफ़ी ज़फ़र इक़बाल मिर्ज़ा वफ़ात करे वियो। मारूफ़ आलिम दीन प्रोफेसर डॉक्टर फज़ल अहमद बि असां खां डिसंबर में जुदा थियो। लीजेंड अदाकार कादिर ख़ान 81 सालनि जी उमिरि में 2 जनवरी ते वफ़ात करे वियो। पेरो जा साबिक़ सदर एलन गार्सिया बि 18 अप्रैल 2019 ईस्वी ते ख़ुदकशी कई। अमरीकी अदाकारा मॉडल पेगी लेन 72 वरनि में वफ़ात कई। मिस्र जे पहिरें चूंडियल सदर डॉक्टर मोहम्मद मुर्सी अदालत में इंतकाल करे वियो। मारूफ़ भारती मौसीकार ख़याम 92 सालनि में बम्बई में वफ़ात करे वियो। शोले फिल्म जो कालिया विजयो खोटे बि हिन दुनिया खे छॾे वियो। समीन साल बदलबा रहिबा आहिनि। डिसंबर महीनो 2019 ईस्वी साल जो आख़िरी महीनो जेको गुज़री चुको आहे। असां नए ईंदड़ साल ते ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं, पर असां कॾहिं इहो सोचियो आहे त वेंदड़ साल सां गॾु असांजी हयाती जा ॾींहं बि घटिजी वेंदा आहिनि। छा असां पंहिंजे घटि थींदड़ हयातीअ जे ॾींहंनि ते ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं, पर अलाए छो मुंहिंजूं जागियल अखियूं दीवार ते लॻल कैलेंडर खे तकींदियूं रहियूं ऐं इन सोच में गुम थी वियसि त नए साल में ॿी का बि तब्दीली न ईंदी। सिर्फ़ दीवार ते लॻल कैलेंडर तब्दील थींदा। बसि वेंदड़ साल सिर्फ़ असांजे यादगिरियुनि जे दफ़्तरनि में हज़ारे यादूं दफ़न करे वेंदो आहे ऐं असां वरी उन्हनि यादगिरियुनि खे डायरीअ जे सफ़ेद पने में दफ़न करे छॾींदा आहियूं। उहे डायरियूं हमेशह जे लाइ बंदि थी वेंदियूं आहिनि, पर असांजा ग़म ऐं दर्द उहे ई साॻिया रहंदा आहिनि। छा साल 2020 ईस्वी जो सिज असांजी ज़िंदगीअ में का तब्दीली आणे सघे थो? साल जे तब्दीलियुनि थियण सां इन हक़ीक़त ते पर्दो नथा विझी सघूं, असांजी दर्द भरी कहाणी साॻी रहंदी आहे। जंहिं मुआशिरे में समाज में नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह हुजे, जिते सुहागणनि जा सुहाग उजड़ियल हुजनि, उन्हनि जे अंदरि कंहिं झाती पाती आहे, उन्हनि जे अंदरि केतिरा दर्द दफ़न थियल आहिनि। पंहिंजे दर्दनि जा ॾोरापा वेंदड़ साल खे ॾिन या ईंदड़ साल खे, पर असां जंहिं मुआशिरे में रहूं था उते अहसास ऐं मुहबतूं ख़तमु थी वियूं आहिनि। हा, साल बदिलबा रहिबा आहिनि, पर असांजा दर्द उहे ई साॻिया रहंदा आहिनि। नए साल में अचो नओं नींहुं लायूं, नए साल में अचो नओं नींहुं लायूं, रिहूं पुराणियूं तूं छॾे दे जुदायूं, छॾे दे जुदायूं। नए साल में अचो नओं नींहुं लायूं, नए साल में अचो नओं नींहुं लायूं। नवा ॾींहं रातियूं नयूं रोशनायूं, नवा साल नवा ॾींहं रातियूं नयूं रोशनायूं, नवा शहर काफ़ियूं नवा बैत वायूं, नवा बाग बंगला की बस्तूं ऐं जायूं, नवा बाग बंगला की बस्तूं ऐं जायूं। नए साल में सभु नयूं बणिजी आयूं, नए साल में सभु नयूं बणिजी आयूं। फिरियूं पुराणियूं छॾे दे जुदायूं, छॾे दे जुदायूं। नए साल में अचो नओं नींहुं लायूं, नए साल में अचो नओं नींहुं लायूं। लियाम पाए साम्हूं सजण अच,
खोलती ॾिकी लिया मत पाए साम्हूं सजण अच पिरी अञा गुण अञा भरे पियो मोहबत वारो मच तालिब मौला तो चवई सोना साईं सच पिरी तूं पुण पच जीअं आऊं पचां थो फिरत में नहीं आई मौसम नवा क्या गुजारा नहीं आई मौसम नवा क्या गुजारा नओ चंड निकतो नवा ॾेई इशारा नओ चंड निकतो नवा ॾेई इशारा जुदाईअ में मूं तां खिलनि था सितारा जुदाईअ में मूं तां खिलनि था सितारा खुदारा तूं मोटिया परदेस वारा खुदारा मोटी परदेस वारा करे दर गुज़र तूं कचायूं फिकायूं नए साल में अचु नवनी लायूं नए साल में अचु नवनी लायूं चिड़न करी त चईंदियां ऐं माफ़ बि कजे मन ठार चिड़न करी त चईंदियां ऐं माफ़ बि कज मन छार त दिलबर ऐं दरिया जा अजीब आहिनि आर पूर पवें त राति में वञो वसाइनो पार उठ वराइजे विया त वरी न कनि निहार एतर क़यामत खां वॾा आहिनि इंतज़ार कहिड़ा आहिनि दिल रुबा उमिरनि ते इतबार वो जे दुखे कई धार त तालिब मौला कीअं कंदो भला छो सजण वेठ वाइदा विसारे भला छो सजण वेठ वाइदा विसारे आशिक अञा वेठो राहूं निहारे आशिक अञा वेठो राहूं निहारे फहीमाए तुंहिंजे ई सोणल सहारे फहीमाए तुंहिंजे ई सोणल सहारे फिरजे कॾहिं तूं अची कौल पारे ओ फिरजे कॾहिं तूं अची कौल पारे त लोकां लिकी पाण महफ़िल मचायूं ओ महफ़िल मचायूं नए साल में अचु नवनी लायूं ओ नए साल में अचु नवनी लायूं जी सामिन हींअर अवां साल 2019 जो जाइज़ो ॿुधी रहिया हुआ जंहिं लाइ तहरीर ऐं आवाज़ हो रशीद कलेर जो।